अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। ज़िंदगी महसूस कयो। तरीक़ो नंबर 56, पंहिंजे अंदरूनी नक़ाद खे मोकलुनि ते मोकिलियो। अंदर में त असीं सभु पंहिंजो पाण ते बेतहाशा तनक़ीद कंदा आहियूं। हद त उहा आहे त जेके माण्हू हद खां वधीक बाएतमाद लॻंदा आहिनि उन्हनि जे अंदर में बि हिकिड़ो वॾो अंदरूनी नक़ाद वेठल हूंदो आहे। उहो असांजे अंदर जो हिसो हूंदो आहे ऐं असांजी कारकर्दगीअ मां कॾहिं बि मुतमइन न थींदो आहे। तव्हां संदसि आवाज़ आराम सां सुञाणे सघो था। उहो ई त आहे जेकी अव्हांखे हर घड़ीअ ख़बरदार कंदो आहे, जेको हर वक़्तु चवंदो रहंदो आहे त तव्हां एतिरा बहितर न आहियो, एतिरा होशियारु न आहियो, एतिरा सना न आहियो, एतिरा बाइलिम न आहियो त जीअं हिन दुनिया में कुझु नामाचार करे सघो। उन आवाज़ खे सुञाणणु सिखो, पर संदसि गोड़ खे लवाए छॾियो ऐं उते ध्यानु न ॾियो। उन जी जाइ ते पंहिंजो पाण खे मथां सम्झो ऐं पाण सां प्यारु कयो। तरीक़ो नंबर 57, पंहिंजो सिहत फार्म हाउस ठाहियो। पंहिंजे घर जी अकेलाइप में सिहत जे फार्म हाउस ते हिकु मुकमिल ॾींहुं गुज़ारियो। उन ॾींहं खे गुज़ारण लाइ ॾींहं जी मुकमिल मनसूबाबंदी ज़रूरी आहे। के बि ख़ूबसूरत शयूं ख़रीद कयो, का बि आरामदेह मौसीक़ी चूंडियो ऐं ख़ुशबूदार ॿरंदड़ तेल बि पाण सां रखो। कुझु कुदरती ज़ाइकेदार खाधनि जी ख़रीदारी कयो। कुझु असली मेवनि जो रस ऐं पाणी सॼो ॾींहुं पीअण लाइ वठो। पंहिंजे ॾींहं जी शुरूआति फ़ोन जो पलक कढण साण, बंदि करण साण ऐं टेलीफोन ऐं कंप्यूटर खे बंदि करण सां कयो। जे तव्हां ईअं सॼो ॾींहुं पंहिंजा नाज़ खयां त ताज़ा तवाना ऐं जोशीलो महसूसु कंदव। तरीक़ो नंबर 58, कार्पी डैम, ॾींहं खे रोकियो। जे तव्हांखे उहो ॿुधायो वञे त तव्हां वटि सिर्फ़ु 4 हफ़्ता ज़िंदगी गुज़ारण लाइ पहुतल आहिनि त तव्हां हिकदमि छा कंदव? तव्हां कंहिंसां ॻाल्हाईंदव ऐं छा चवंदव? उन्हनि सभिनी अहम कमनि जी फ़हिरिस्त ठाहियो जेके अव्हांखे करणा हुआ। असीं लाफ़ानी न आहियूं, जेतोणीकि असां मां घणा माण्हू पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ जीअनि था ऐं सम्झनि था त हू लाफ़ानी आहिनि। दुनिया ते ईअं नज़र विझो ॼण अव्हां वटि रहण लाइ सिर्फ़ु 4 हफ़्ता ई बचा आहिनि। इहो मुख़्तलिफ़ लॻे थो न। ॾींहं खे रोके वठो, अॼु ई रोकियो। कयो इहो जेको अव्हीं वाकई करणु घुरो था। ज़बरदस्त नमूने जियो, जेको ॾेई सघो था ॾियो ऐं ॾिसो त उहो मोट में अव्हांखे छा थो ॾिए। तरीक़ो नंबर 59, उहो करण में ख़ुशि थियो। असां सभिनी खे ॼाण आहे त असीं जेके अखर इस्तेमालु कंदा आहियूं उहे असांजे महसूसात ते असरु विझंदा आहिनि। जे असीं मनफ़ी ॻाल्हाईंदा आहियूं त असीं काटू महसूसु कंदा आहियूं ऐं सुठे ॻाल्हाइण ते सुठाई महसूसु थींदी आहे। कॾहिं कॾहिं असीं नंढड़ा लफ़्ज़ कतब आणींदा आहियूं जेके बाअसर हूंदा आहिनि ऐं ड्रामाई अंदाज़ में असांजी हयातियुनि ते असर अंदाज़ थींदा आहिनि। जॾहिं असां चवंदा आहियूं त करिणो आहे त पंहिंजो पाण खे दॿाउ में विझी छॾींदा आहियूं। अॻिते ॻाल्हाईंदे नोट कजो त अव्हां छा था महसूसु कयो। पंहिंजनि अखरनि खे जाचियो। मूंखे करिणो आहे खे मूंखे ख़ुशी थींदी आहे कंदे सां बदिलायो ऐं थी सघे थो अव्हांजो मथे जो सूरु लही वञे। मूंखे पक आहे त इहो सभु कुझु अव्हांखे खिलण ते मजबूर कंदो। कॾहिं बि हिमत न हारियो। तरीक़ो नंबर 60, कॾहिं बि हिमत न हारियो। ज़िंदगीअ में जॾहिं बि मुश्किलात ईंदी आहे त उहा ॾुखी महसूसु थींदी आहे।
मायूस थियणु त हिकु लाज़िम अमल आहे। जॾहिं असीं दर्द जे विच में हूंदा आहियूं त का बि सलाह या बहितरीअ जो को नमूनो असांखे सम्झ में न ईंदो आहे। असांखे दर्द, ॾुख, कावड़, रंज, ॾुखो ईंदड़ शर्मिंदगी, ॾियारींदड़ ऐं ॿियनि सभिनी जज़्बनि खे उन्हनि मां गुज़रंदे महसूसु करणु घुरिजे। सम्झणो इहो आहे त सुबुह खां पहिरीं ऊंदा गहरी हूंदी आहे। ज़िंदगीअ जे मौजूदाती अमल में कॾहिं बि हाराइणु न घुरिजे। पंहिंजो पाण में एतबार रखो ऐं ॼाणो त अव्हां ज़रूरु उन्हनि सभिनी मरहलनि मां निकिरी ईंदव ऐं ख़ुशी अव्हां जो मुक़दर बणिजंदी।